जेकबाबाद जे तालके गड़ी खैरो जे गोठ शोरो थहीम जा रहवासी बेआरो मददगार वेठल औरतूं ऐं ॿारड़ा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। MPA MNA या को ॿियो बि सरकारी कामरो असां ॾे लड़ी न आयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था जेकबाबाद मां CN न्यूज़ जे रिपोर्टर जमील गुल थहीम जी हीअ रिपोर्ट। असां तव्हांखे अमाउंट ॾिनो वॾो असां कयो आहे, महिरबानी कयो तव्हां ग़रीबनि ॾे अचो। असांजा का शइ नहीं बचा, असांजा घर बार कर पे जन को पानी असांजे बच्चे भुख मरदे पे। असीं हिन वक्त तालको गड़ी खैरो गोठ शोरो थई में जो आहे त मौजूद आहियूं। ही जेके गरीब मुतासिर आहिनि हिन वटि केर बि जो आहे त लड़ी न आयो आहे। ही जेके त खुलियल आसमान हेठां रोड ते जेके थी मौजूद आहिनि। असां हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे जो आहे हू असांखे छा ॿुधाइनि था। कंदुसि वस वारनि खे, मुमताज़ साहब जखरानी साहब खे, असांजो सिंध वज़ीर आला साहब खे ऐं MNA असांजो मियां मोहम्मद सूमरे खे असां गुज़ारिश कंदासीं असांजे शोरे खे बिल्कुलु गोठ शोरो थईम खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। कोई बि कंहिंजी मदद बि कोन्हे। असां वटि पाणी जेको आहे न उहो पाणी पीअण जे लाइ बि कोई न ॾे। घर कुझु बि न बचिया आहिनि, घर ॾही विया सभु कुझु। तक़रीबन अॼु 7-8 ॾींहं आहे खुले आसमान ते वेठा आहियूं। छा महिरबानी करे असांजी को मदद कई वञे त वॾी महिरबानी थींदी। मुमताज़ साहब जी, MNA साहब, असांजो मियां मोहम्मद सूमरे जी ऐं एजाज़ ख़ान खे बि असां अपील कंदासीं, महिरबानी करे एजाज़ ख़ान तूं अहिड़नि खे न ॾे, अची गोठ शोरनि खे ॾे। अदा गोठ शोर ईअं न चओ त बाबा असां हे जेको भाङो थी शोरनि खे ॾियूं था, न असांखे तव्हां पाण हथनि सां ॾेई वञो। महिरबानी कयो असांजो जेको बि हिसो आहे ॿिया खाई था वञनि, असांखे को बि नथो मिले। असांजे घर बार कर पे जन को पानी असांजे बच्चे भुख मरदे पे, का शइ बि कोन्हे जन को पानी रोड ते बैठो मानी बि कोन्हे सा खाऊं। बाल आका सॼी बीमार है, पैसा नहीं को दवा कराऊं, दस्त उल्टी वाला थी पिया। ॾाढी सब परेशानी है। गरीब मिसकीन असांजा फसल बुॾ गया, सारे असांजे लुढ़ गया, का शइ माल मर गया, कुछ नहीं बचा असांजे किधर पानी रोड ते बैठो थे रखने हथे खाली बैठो थे। हां त कथा टप्पा टाड़ी लड़ गए, का शइ नहीं बचा। फिर शोरो थईम UC मोहम्मदपुर हिते असां वेठा आहियूं। तंबू बि न आहे, न ऑटो आहे, न गे आहे। असां बुख ते मरी विया आहियूं। एजाज़ ख़ान जखरानी आहे, मियां ख़ान सूमरो आहे, जेको बि मुमताज़ ख़ान इहो जखरानी आहे, असां महिरबानी करे हिते अचनि, तावन करनि। असां मरी विया आहियूं हिते रोडनि ते पिया आहियूं। नंढा ॿार बुख मरनि था, फसल सड़ी आहे, माल सभु मरी वियो असांजो। अॼु ताईं कोई बि न आयो आहे असां ॾे। बाबा तव्हां महिरबानी कयो, असां बुख मरूं था। जी नाज़रीन, बिल्कुलु तव्हां हिते ॻोठ शोरो थईम जे जेके रहवासियुनि जी जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधो त हिननि जो चवणु आहे त हिते असांजे ॻोठ में कोई बि चूंडियल नुमाइंदो जेको आहे त लड़ी न आयो आहे। जेको असीं खुलियल आसमान जेको आहे धुप ते जेको आहे हिते वेठा आहियूं। असांखे को बि राशन वग़ैरह जेको आहे सहूलियत न मिली आहे। हिननि जो चवणु आहे त एजाज़ ख़ान जखराणी, मीर मुमताज़ ख़ान जखराणी या ॿिया जेके बि वस वारा आहिनि, असीं उन्हनि खां मुतालबो कयूं था त ख़ुदा कारण असांजो नोटिस वठी करे ऐं असांजे ॻोठ में जेको आहे त हिन ग़रीब मारूड़नि खे जेका सहूलियत ॾिनी वञे, जीअं जेके थी पंहिंजे ॻोठ में पंहिंजी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरा टीम सां गॾु जमील गुल थईम, CN न्यूज़ जेकबाबाद।